बेरानी भरसा ॻोठ मोहम्मद मक्सी में 3 ॾींहं अॻु ओचितो चुल्ह जी चिणग मां बाहि लॻण सबबि भील बिरादरी जे 5 घरनि खे बाहि वकुड़े वई, जंहिं जे नतीजे में 5 घरनि में पियल सोना ज़ेवर, सवे मण अनाज, हंध बिस्तरा समेत अलह तलह सड़ी रख थी वियो। बाहि सबबि 9 बकरियूं, हिक मेह जी पाड़ी पिणु सड़ी वई। उन खां अलावा रोक रक़म समेत सभु अलह तलह सड़ी रख थी वियो। बाहि मुतासिर केथो भील ऐं ॿियनि जी अॻवानी में ॻोठ मोहम्मद मक्सी माली मदद न थियण ते एहतजाज कयो वियो। हुननि ॿुधायो त पूरे तालुके जाम नवाज़ी में किथे फायर ब्रिगेड नाहे। फायर ब्रिगेडियर 2 सालनि खां ख़राब पियल आहे। बेरानी टाउन में लखें करोड़ रुपए जी बजट हुअण बावजूद सिर्फ़ करप्शन सबबि कूड़नि बिलनि ते ख़र्च थी रही आहे, लेकिन फायर ब्रिगेड पूरे तालुके में नाहे, जंहिं सबबि बाहि जा रोज़ वाक़िया थी रहनि। हालतनि में ही पंहिंजी पूरी नथा करे सघनि ऐं ही छा वीचारा पंहिंजा घर ठाहींदा। हिते अॼु 4 ॾींहं थियो, अञा ताईं को बि चूंडियल नुमाइंदो या हितां जो को बि चूंडियल ऑफिसर या को अहिड़ो को बि न आयो आहे। नुक़सान थियण जो सबबु आहे फायर ब्रिगेड न हुजणु। फायर ब्रिगेड टाउन बेरानी में मौजूदु बि आहे, लेकिन उहो नाकारा बणियल आहे। उनजी बजेटूं जेकी आहिनि उहे मथां ऑफिसर खायो था वञनि। उन्हनि जे ड्राइवर हज़रातनि खे पगार मिले पियो ऐं हिते वाइली वारस असांजो केर बि कोन्हे। बिल्कुलु। कैमरामैन दिलदार ख़ासकिल सां गॾु मीर सागर, सिंध टीवी न्यूज़, जाम नवाज़।